हाणे ख़बर शामिल कंदासीं। सुल्तानकोट वेझो चोरीअ जूं वारदातूं वधी वयूं आहिनि, जंहिं सबबि इलाइक़े वासी सख़्त परेशान आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूदु आहे सुल्तानकोट खां KTN न्यूज़ जो रिपोर्टर इसरार चांडियो। जी इसरार, छा तफ़सील आहिनि? जी रोशनी, सुल्तानकोट सब डिवीज़न जे हद में गुज़िरियल हफ़्ते खां वठी चोरी ऐं फुरनि जूं वारदातूं ज़ोर ते चढ़ी वियूं आहिनि। हमान शरीफ़ थाणे जे हद में अॼु चोरनि तरत पाए ॾिनो। हिक ई राति में चोरी जूं ॿ धार वारदातूं थी वियूं आहिनि। नामालूम चोरनि पोरियत मीर हसन पुट हाथू झुलण जे घर में घिड़ी हथियारनि जे ज़ोर ते भलोड़ में ऐं गऊं काए फ़रार थी विया, जॾहिं त ॻोठ सोभल चांडियो में बि चोरनि हारी मुराद अली चांडियो जे घर में घिड़ी भलोड़ में काए विया, जंहिं दौरान चोरनि भाॻनि विच में फायरिंग जी ॾे वठि थी, जंहिं दौरान चोरनि राति जे आंधेरे जो फ़ाइदो खणंदे आसानी सां फ़रार थी विया। जॾहिं त इतला ॾियण बावजूदि हमान थाणे जी पुलिस भाॻनि जी वाहर करणु कोन पहुती। भाॻनि तरफ़ां पंहिंजे मदद पाण तहत खयल पेरा ॻोठ भरिसां गुम थिया। मुतासिरनि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त चोरी बाबति हमान थाणे जी पुलिस खे इतलाह ॾिनो, जंहिं इतलाह बावजूदि बि कोन पहुती। ऐं मां अव्हांखे उहो ॿुधाईंदो हलां त सब डिवीज़न सुल्तानकोट जे थाणे जे हद ऐं हमान जे हद में चोरनि ऐं फुरनि जे हफ़्ते अंदरि तादाद में 20 थी वियो। जी रोशनी, वॾी महिरबानी। नाज़रीन, सुल्तानकोट खां इसरार चांडियो असांखे तफ़सील ॾिना आहे।